मेराज छाहे मेराज वारे के सुञाणो त मेराज भी समझ में अचे। कुरान छाहे कुरान वारे के सुञाण त कुरान भी समझ में अचे। खुदा छाहे खुदा जो दस ॾियण वारे के सुञाण त खुदा भी समझ में अचे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज खुदा तेसी कोन सुञापंदो आ जेसी दरे मुस्तफा ते पंहिंजो सिरड़ो कोन झुकाइबो आ। कुरान करीम तेसी समझ में न ईंदो आ जेसी दिल मदीने वारे सां कोन मिलाए बिया। मेराज तेसी समझ में कोन ईंदो जेसी मेराज वारे सां तल्क कोन हूंदो। बंद थो कयां मूंखे ॿुधण ॾे ॿुधाइण ॾे। अज़ीज़ाने मन हिन कायनात जे अंदर हिन ज़रूए ज़मीन ते अल्लाह ताला सब खां पहिरीं इंसानी सूरत में कंहिंखे बनायो। जवाब ॾे जवाब ॾे। हिन रूए ज़मीन ते मुझे बेनियाज़ रब सब खां पहिरीं सूरत इंसानी ॾेई कंहिंखे बनाया। चो सुहिणे आदम के जवाब ॾे। गला गला कंहिंखे सुहिणे आदम के उन बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत सां सुहिणे आदम जे पासीरनि मां कंहिंखे बनाया। चो ॾाढी हवा के मर्ज़ीअ जो मालिक आ। लेकिन गौर कर आदम अलैहिस्सलाम जो लक़ब अबुल बशरा बशरियत जो अबो आ। बशरियत जी इब्तिदा कायनात जे अंदर पहिरो इंसान ज़मीन ते कदम रखण वारो इंसानी सूरत में अचण वारो केरा। चो सुहिणो आदम कुर्बान वञा ॾाढा आदम तुंहिंजे मिठड़े लक़ब नई नालन था। लेकिन मुझे करीम मुस्तफा जे फरमान दे निगार मुझे आका जे फरमान दे निगार मुझे मदीने जे ताजदार छा फरमायो। मुझे आका फरमायो कुन्तु नबिय्यन आदम बैनल माइ वत्तीन। सोची समझी जवाब दे। अबुल बशर आदम अलैहिस्सलाम इंसानियत में पहरो इंसान जमीन ते आदम अलैहिस्सलाम तैयार थी रहो आ। तैयार करण वारो मुझो खुदा हुक्म ॾियण वारो खुदा मिट्टी गोहण वारा मलाइक आदम जी मिट्टी गोहिजी रही आ। मिट्टी पानी में हली रही आ। मिट्टी जी खुशबू अची रही आ। आदम मिट्टी में बणजी रहो आ। मुझो मुस्तफा बोले रहो आ। आदम ना बणजी रहो वा मुझो मुस्तफा बोले रहो आ। त मां मुस्तफा तॾहिं भी नबी हुयुसे जेॾी महिल आदम मिट्टी ऐं पाणीअ में गोहिजी रहो आ। मां मुस्तफा नुबुवत जे मक़ाम ते फाइज़ हां। गाल इते कान खुटी मुखे जवाब दे। आदम पहरो इंसान जेको आदम खां अग में उनखे छा चवंदे जवाब दे। खामोश जवाब दे ना। इश्क ऐं अकुल जो झेड़ो हलंदो आ। इश्क सदाई खुटंदो आ मार खाईंदो। अकुल सदाई खुटंदो आ मार खाईंदो आ। यो इश्क ई आहे जेको मंज़िल तय करे वेंदो आ। याद रखी छॾ मुझा दोस्त अजीज। आदम पहरो इंसान जमीन ते कदम रखण वारो अञा मिट्टीअ में गोहिजे थो पियो। मुझो दिलबर नबी मदीने जो साईं तो चवे मां अगई नबी जेको इंसान खां अग में आयो उनखे छा चवंदे जवाब दे। ओ हिन दुनिया ते मानीअ जे खतमन ते नूर बशर जो झेड़ो करण वारा हे त खुदा तुके अकुल के मात दई छडिया। मुझे मुस्तफा साथ हो कानून लागू ही कोने। मुझो मुस्तफा बेमिसाला मुझो मुस्तफा बेमिसाला नूरानियत भी बेमिसाला बशरियत भी बेमिसाला। ये तो मुझे महबूब जा रूपन हकीकत खुदा जाने बियो मुस्तफा जाने।
छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं अञा आदम मिट्टी पानी में गोहिजे मुंहिंजो यार अॻे ई नबी। लेकिन इन ऐलान में हिकिड़ो राज भी आ, इन ऐलान में हिकिड़ो राज भी आ। राज कहिड़ो आ? मुंहिंजो करीम मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आ त नबी हुजण जे लाइ जिस्म जो हुजण ज़रूरी नाहे, नबी हुजण जे लाइ अखियुनि जो हुजण ज़रूरी नाहे, नबी हुजण जे लाइ हथनि जो हुजण ज़रूरी नाहे, नबी हुजण जे लाइ पेरनि जो हुजण ज़रूरी नाहे। तुंहिंजो अकुल घुमी वेंदो लेकिन थधो थी जा, सोचे वठ जा। मुंहिंजे करीम आका फरमाए जॾहिं को इंसान ई कोन हो त मां नबी हुयुसि, मां नबी हुयुसि। कहिड़ी सूरत में हुयुसि? बेसूरत वटि, कंहिं वटि? बेसूरत वटि। कहिड़ी सूरत में हुयुसि? चो हिकिड़ो ख़ुदा जाने, ॿियो मदीने जो यार पाण जाने। खुदा की अजमतें क्या है, मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की अजमतें क्या है, मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मुस्तफा क्या है, चो मोहम्मद का खुदा जाने। चो फकीर ओ कलंदर जे दरबार जे पस गिरदाई धरती में वेहण वारा, चो मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का। छो न तो बात खुले निंड्र भी फिटाई थव, घरों भी निकिरी आया हो, पो वातड़ो खोल जाग त लगई भाग। सदा करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली। सदा करना, सदा सदा करना, सदा करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली। वो क्या देंगे मैं क्या लूंगा, वो क्या देंगे मैं क्या लूंगा। सखी जाने गदा जाने, मकामे मुस्तफा क्या है, जो मोहम्मद का। खुदा का हेड़े ईमान जी दुआ घुर, घुराइड़ो आ अछड़ी दाहिड़िया हली भी न थो सके। आवाज त घर में भी ॿुधंदो हूंदो, पर दिल चयुसि त महबूब जी महफ़िल उते वञी वेहा। इहो छा है? इहो अंदर जो आवाज आ, इहो ज़मीर जो आवाज आ। ओ इंसान तू कमजोर आही, मोहताज नहीं। तुझे अंदर में मुझे रब कोर्ट भी पैदा कई आ, जज भी बनाया हन, वकील भी, मुकम्मल निजाम तुझे अंदर में आ। केस भी अंदर में हलंदा थे, डिसीजन भी अंदर में ईंदा थे। अंदरों आवाज ईंदो आ, ही कम कया नथो कया, हा भला कया तो छो थो कया, फायदो नुकसान सब कुछ मिलंदो आ। हिन अंदर के उजार जदे अंदर उजरी वयो, पोरगी ही निहार त मदीनो ही मदीनो आ। मोटी अचा सागी जगह ते, जेको मुझो महबूब मदीने जो साईं आदम खां भी अग में आयो, उनके छा सदींदे जवाब तदे। बुधा तू छा सदींदे? ओ मुझा मिठड़ा, ओ मुझा मिठड़ा जरा गौर कर, जरा गौर कर। इन में राज कहिड़ो आ, राज कहिड़ो आ। लेकिन जुमलो मुकम्मिल कया, नबी हुजण जे लाइ, नबी हुक्म नबी जे लाइ,
हुक्म नबी जेला बंदो हुजण जरूरी नागे जुमलो मुकम्मिल कया हुक्म नबी जेला बंदो हुजण जरूरी नागे ऐलान नबूवत ला बंदो हुजण जरूरी आहे हुक्म नबूवत ला बंदो हुजण जरूरी नागे ऐलान नबूवत ला पानो हुजण जरूरी आ को मर्जी यार जिया के खां जमण खां ऐलान कराए के 40 सालन खां पो पियो ऐलान कराए मर्जी मुझे करीम रब जिया ओ मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब के खबरा मुझे करीम रब के खबरा जमानो ईंदो मुझे महबूब जे मेराज जे ला भी दुनिया जे अंदर में अजीब ख्याल पैदा थींदा मुझे करीम रब पांजे महबूब जे मेराज के पांजे सोना कुरान करीम जे अंदर गौर तक रब चवे छा तो सैर करायो सोच तो सही सफर न सैर करायो सुबहानल्लज़ी असरा कहके करायो बिअब्दिही पाजे बाने की करायो पाजे बाने के रब इए भी चई सके पो तब नबी ही रसूल ही रब को न चयो छो को न चयो मुझो खुदा त पाजे हिकमतुन के पाण तो जाने मगर आशिकन चयो त जे रब चवे बि नबी ही त मुझे महबूब जी या हदीस पढ़ी बने हां त मां आदम का भी अगे नबी हुयुस यानी आलम अरवाह में इन करे मेरा जो आलम अरवाह जो वा बि रसूल ही चयो बने हां तदे भी इहो दलील दिनो वने हा इन कर रब चयो न व नबी ही न व रसूल ही रब चयो बि अब्दी ही मां पंजे बाने के मेराज करायो आ जदे बानो मेराज ते हलंदो आ ओहो सफर रूहानी कोन हुंदो आ पर पूरे जिस्म सां गड हुंदो आ आशिकन छा चयो तू शाहे खूबा तू शाहे खूबा तू जाने जाना तू शाहे खूबा तू जाने जाना चेहरा है उम्मुल किताब तेरा ईमान वाला दिल के मजबूत कर तू शाहे खूबा तू जाने जाना चेहरा है उम्मुल किताब तेरा न बन सका है न बन सकेगा न बन सका है न बन सकेगा न बन सका है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा ओ मुझा महबूबा ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब एड़ो तोखे बनायो थम जो तोखे बनायो सांचो ही ट्रोड़े छड्यो थम अजीजा ने मन मेराज मुस्तफा छा चो त सही थोड़ो त गाल्हा मेराज मुस्तफा मुझे करीम मुस्तफा जे मेराज जा अंदाज़त निहार वक्त के जरूर आडो रखंदुम लेकिन कुछ गाल्हाइण जी मुझा दोस्त इजाजत दे मेराज मुस्तफा जे अंदाज के आडो तरख मुझे करीम आका जो मेराज किया थी रहो आ रब कंखे मोकले रहो आ चो हिकड़ो जिब्रील के बियो कंखे मोकले रहो आ चो बुराक के तवज्जो कजा जिब्रील का तो अचे चो सिदरतुल मुंतहा अर्शन खा मथा जिब्रील काथों अथो अचे जवाब दे अर्शन खा मथा बुराक काथों तो अचे
गाला गाला बुराक काथों तो अचे चो जन्नत मां यार मुखे चवण दे नमाजू पढ़ी त मौला जन्नत मिले रोजा रखी त मौला जन्नत मिले हज करी त मौला जन्नत मिले तू जन्नत जन्नत पियो करी पर जन्नत में वेहण वारन खा त पुछ न जन्नत में न जन्नत के गलियों में देखा मजा मैंने जो मोहम्मद की तलियों में देखा उन बुराक का पुछ जेको जन्नत में आ लेकिन जन्नत में भी सुकून में कोने रोई रहो जेको तू हिते रोई चवंदो हई मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखिने जा लहन उजागा अखिने जा तू इए पियो चे मौला मदीनो ॾेखार बुराक जन्नत में रोई पे चे मौला मदीने वारो ॾेखार ओ मुझा दोस्त अजीज अंदाजो लगा ओ जन्नत जा मुतलाशी ओ जन्नत सा प्यार करण वारा तू जन्नत जे ला रोई रहियो वा जन्नत में वेहण वारो मुझे मुस्तफा जे कदमन जे ला सिकी रहियो आ अंदाजो लगा अजमत मुस्तफा मकामे मुस्तफा शान मुस्तफा जो अंदाजो लगा लेकिन अकुल में ताकत ही कान्हे का जो अंदाजो करे सके चो त मुझा दोस्त अजीज अरशन खो मथों जिब्राहील अचे जन्नत मां बुराक अचे मुझो मुस्तफा आराम करे हु जिब्राहील रब जो पैगाम खणी पहुंचे लेकिन अंदाजो त लगा जिब्राहील जन्नत मां आयो जिब्राहील मत जिब्राहील सिदरतुल मुंतहा का बुराक जन्नत मां लेकिन हले तो त बुराक भी बीहे तो मुझो मुस्तफा चवे तो गिते हल त बुराक भी बस जिब्राइल भी ही रहे ए अजीब जमानो आ सोच द सही जेकर तू कह मेहमान खे मानू तो मोकली त मुझे मेहमान खे वठिया गौर तकर अकुल भी ही वींदो मानू तो मोकली अदा मौलवी आशिक तो अचे सजन साईं जो गुलाम तो अचे उन खे वठी करे हाले पोटन जे ओताक ते वठिया मानू त तुझो आयो लेकिन स्टाफ ते भी चे मां अगते कोन छो मुखे खबर ही कान्हे वठण आयो ही खबर ही कान्हे राज अजीब आ न आयो वठण ही मगर खबर काने का जिब्राइल चवे तो मुखे खबर काने बुराक चवे मुजी हद पूरी जिब्राइल चवे मुजी हद पूरी रफ चवे मुजी हद पूरी जदे सबनी जी हद पूरी आ जदे घुराण वारो अकेलो आ मिलण वारो भी अकेलो आ तहे विच में जहान छो आ इहो ही त हिकड़ो राज आ इहो ही त हिकड़ो राज आ जेकॾहिं मुझो करीम रब दुनिया चवंदी आ त महबूब जो दीदार करण जे लाइ जिब्राइल खे रब मोकिलियो त महबूब जो दीदार सिदरतुल मुंतहा ते कर जिब्राइल त 24,000 दफ़ा कई दीदार करे चुको जिब्राइल अर्ज़ कंदो आ करीम रब वञा कीअं जिब्राइल वञ मुझे महबूब जे दरड़े के भी न खड़काए जा आवाज भी न कजा सलाम भी न वराए जा छित मथों सोराग करे वंजा मौला छो जिय निहारी त मुझे यार जे चेहरे जो दीदार करी मौला दीदार त सदाई कंदो हा रब तो चवे सदाई वारो दीदार बियो आ अज प्यार जो दीदार बियो आ ओ मुझा करीम रब छित सोड़िया सोराग नंढड़ो आ मां त मुझी ताकत वडी आ मौला किए कया रब चवे तो इन करे तो हुक्म तो कयई मुझे महबूब दे एड़ी जगह तो वञो जो पांजी सजी वडाई छडे नंढड़ो थी पो यार दे वञे मां पांजे महबूब जे आदो कह के भी वडो थियण कोन थो दिया केड़ो भी वडो आ नंढड़ो थी मुझे पुनल जे दरबार में पहुंचे मुझे पिरीअ जे कदमन खां वेह जा ये काफूर वारा चपड़ा लगाए जा ओ मुसलमान गौर तकर छाते चरियो थियो खुदा जो कसम पांजे किस्मत ते नाज कर
नाज कर पंहिंजे किस्मत ते जो मुझे करीम रब एड़ो इमामुल अंबिया तो असा किनन को झन खे दिनो आ। कदर पुछणो थई त मूसा कलीमुल्लाह का पुछ जेके करीम रब हुक्म दिनो ओ मुझा मूसा मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो ओहो नबी आ जैसा डायरेक्ट कलाम थींदो आ। छा थींदो आ? डायरेक्ट कलाम थींदो आ। जैसा डायरेक्ट कलाम थे ओहो कलीमुल्लाह जेके डायरेक्ट दीदार थे ओहो सुनो मुहम्मदुर रसूलुल्लाह हूंदो। 40 ॾींहं जे लाइ तैयारी करे आ। ओ मूसा जी मुझा करीम रब 40 ॾींहं जी तैयारी करे आ। अचे मुझे कोहे तूर ते वेही चिल्लो पचा अचे वेही मां अल्लाह जो जिक्र कर। हा मुझा मौला 40 ॾींहं वेहंदो आ अल्लाह अल्लाह कंदो आ जिक्र कंदो आ यार असा कचहरी कंदो आ। 40 ॾींहं खां बाद में कुछ तौरेत जूं पटियूं मिलंदियूं हन वञ वञी पढ़ पढ़ी वरी मोटी अचजा। मूसा कलीमुल्लाह पढ़ंदो आ मोटी ईंदो आ हुक्म थींदो ए मुझा नबी पढ़ी हा मुझा मौला दे त खबर ओ मुझा करीम रब अज सवाली बणजी आयो हां मुझो सवाल पूरो कर। केर थो चवे चो मूसा कलीमुल्लाह केर थो चवे गाला तोखे जगाया सही। मूसा कलीमुल्लाह तो चवे मौला मुझो सवाल पूरो कर। रब चवे तो मुझा कलीम तू अर्ज कर ओ मुझा मौला हे जेके तौरेत अता कई इन में मां हिकड़ी उम्मत जो जिक्र पढ़ियो वा। एड़ी उम्मत भी ईंदी एड़ी उम्मत भी ईंदी जेका नेकी जो इरादो कंदी त नेकी लिखजी वेंदी नेकी करे बस कंदी त 10 नेकियूं लिखजी वेंदियूं। मुझे रब फरमाए बेशक एड़ी उम्मत पैदा कंदुस मौला पो इहे त मुखे दे फजअल उम्मती मौला इहे त मुखे दे इहे उम्मती मुझा बना। रब चवे तो तन न इहे तो जान या मां पंहिंजे यार जे ला बनाईंदुस। ओ मुसलमान पंहिंजे किस्मत ते नाज कर अगवाट तुझे ला इंतजाम मुझे करीम रब करे छड़िया। सुने मूसा कलीमुल्लाह परी अर्ज कयो मुझा मौला हिक बी उम्मत जो जिक्र भी पढ़ियो थम ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब उहा उम्मत अहिड़ी हूंदी जो माण्हुनि के गुनाहन खां मनो कंदी नेकीअ जे लाइ सॾींदी जीअं तुंहिंजा नबी कंदा हुया। तुझे नबियनि वारो कम उहा उम्मत कंदी मौला उहा दे। रब चयो कोन ॾींदो मैं मौला छो? रब चयो इहा उम्मत मां पंहिंजे यार जे लाइ पैदा कंदुसि। सोने मूसा चयो मौला भला आखिरी सवाल। रब चयो चओ ओ मुझा करीम रब हिकड़ी अहिड़ी उम्मत ईंदी जेका ईंदी त पछाड़ीअ में जन्नत में अग में वेंदी मौला भला इहा दे। रब चयो न इहा उम्मत मां रब पंहिंजे यार जी बनाईंदुसि। जॾहिं महिल मूसा कलीमुल्लाह के हर सुवाल जो जवाब मिलियो हथ खणी थो चए मौला भला जे इहे सभई मूंखे नथो ॾी पंहिंजे यार खे त पोइ मूंखे बि पंहिंजे यार जो उम्मती बना। ओ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुझो दिल पर का बी शया कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुझो दिल पर का बी शया समय सिंगार जी भी हो लखे सिंगार जी भी हो मुझे पुनल जो सिंगार का चो चो मुझे आका जो सिंगार का बनिया जे कुर्ब में कैदी गुजारूं उम्र गुलामीअ में जेके कुर्ब जा कैदी बनिया छा जा कैदी बनिया वरी चो तुझे अखड़ियुनि जे
असरार हजारे हैरान कया, ओ हैरान कया मस्ताना कया साईं तुझे अखड़न जे असरा। इन्हन कजल ने कई घाया, ओ इन्हन कजल ने कई घाया अबरू जे झलकार मोहे मस्ताना कया, ओ मस्ताना कया दीवाना कया साईं तुझे अखड़न जे असरा। अरे यार यहाँ ते चरियो आशिक दिया कहे आशिक जे पाड़े में रह रुगी मुलन वांगे खतमन जी बानी पंहिंजे पाण खे सुजाए उज़हा जो घटो न पना एतरो खा जेको जीअण जे लाइ ज़रूरी हुजे। आधीअ जो उथ पंहिंजे रब जो ज़िक्र कर महबूब मुस्तफ़ा सां नीह निभा। मुझे करीम आका जा गुलाम पंहिंजे किस्मत ते नाज कर। वक्त इंतहाई तेजी सां गुज़रंदो पियो वञे, मूंखे बस इते नात खे पूरो करे यू टर्न करण दे त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुझे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो बस रुगी हिकड़ो अंदाज ॾिसो। करीम आका मक्के खां निकता बुराक ते काथे वया, चओ बैतुल मुक़द्दस में जवाब ॾे काथे वया, थोड़ो गाला काथे वया बैतुल मुक़द्दस में दरमियान में मुझे करीम आका फरमायो मररत बे क़ब्र मूसा हुवा क़ाइम युसल्ली फी क़ब्रिही। मां मुस्तफ़ा डिठो, थोड़ो गौर कजा, मां मुस्तफ़ा डिठो मूसा पंहिंजे क़ब्र में मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी रहियो। क़ाइम युसल्ली, युसल्ली मा मुराद नमाज बिया, मगर अज नमाज ना है मुझे मुस्तफ़ा जो मेराजा। मौके जे मुनासिबत सां चवण दे हक़ा मूसा कलीमुल्लाह पाजे कब्र में भी करे मुझे यार जो दीदार भी करे रहियो आ, सलातो सलाम भी पढ़ी रहियो। करीम आका जो बुराक हलंदो आ बैतुल मुक़द्दस पहुंचंदो आ, सुहिणो मूसा अॻई उते बीठो हूंदो आ। अकुल खां थोड़ो कम वठ। अकुल चयो चइबो त सुहिणे नबीअ जे स्पीड खां हज़रत मूसा जी स्पीड वधीक न मुंहिंजा यार न मुंहिंजा यार न। हज़रत मूसा हरकतुम बिज़ात करे रहियो वा, मुंहिंजो मुस्तफ़ा हरकतुम बिल अर्ज़ करे रहियो आ। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सुकून सां वेठो आ, सवारी हली रही आ। सुनो मूसा कलीमुल्लाह पान सफर करे रहियो आ, सवारी बुराका जिते नजर पवे उते कदम रखे। मुझो रब तो कायनात के बुधा, ओ कायनात वारो, ओ कायनात वारो, मुझे प्यारे मुस्तफा दे निहारण वारो अंदाजो लगायो। जॾहिं बुराक जे रफ्तार खां मुझे कलीम जी रफ्तार तेज आ, बुधायो त मुझे महबूब मुस्तफा जी रफ्तार छा हूंदी। मस्जिद अक़सा में बस चाहे शुरू थी मना सा पूरो ठीक है, चाहे कैसा मैं बयान खत्म तो कया महफिल में चाहे वाला दियो फकीर वाह यार रस्मी महफिलूं न करायो, इश्क वारा हो तो इश्क जी महफिलूं करायो। ठीक है बस क्लोज था के बैतुल मुक़द्दस में बस बैतुल मुक़द्दस जे अंदर मुझो करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पहुतो। पाणे इश्क वारा सुभाणे खणदा हाले पुटन के पाणे खबर पवंदा वना न चाहे हला तो कलाक बुधवा। बैतुल मुक़द्दस जे अंदर मुझो करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पहुता। आदम खां वठी करे केस ताईं ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया मुंतज़िर जवाब दे चौहा मुंतज़िरन छाजे करे मुंतज़िरन। कुरान करीम के खोल व इज़ा ख़ज़ल्लाहु मीसा नबीयीन लमा आतैतुकुम मिन किताबि व हिकमा सुम्मा जाकुम रसूल मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू वक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। मुझ
मुझे मौला मीसाक जे दिहाड़े तमाम अंबिया सा वायदो कयो हो, तमाम अंबिया का वायदो वरतो हो। ओ सोना आदम, ओ सोना इब्राहिम, ओ सोना मूसा, ओ सोना ईसा, ओ सोना फलाना नबी जी मुझा मौला जे कदह मुझो महबूब सोना इब्राहिम तुझे दौर में अचे वने त मां रब थो पुछे दे खबर छा कंदे मुझे महबूब ते ईमान आणी दे या न चे मौला आणी दुस मुझे यार जी मदद कंदे या न कंदे मौला कंदुस लतुमिनुन बिही वल तंसुरुन। जरा कुरान के खोल गौर कर, मुझे रब के खबर कान हुई त छा महबूब आखिर में दो जवाब दे। रब के खबर महबूब आखिर में ही दो। हर नबी का मुझो मौला वायदो तो वठे, छो तो वठे? रब तो चवे खबर हो जे आदम के मां नबी हाँ कलमो मुझो हली रहो आ, लेकिन खबर पवे त इंतजार उन महबूब जो थी रहो आ जे ला रब कायनात जो जरो जरो जोड़े छड़ियो आ। हुकूमत नूह अलैहिस्सलाम जी हुजे, दुनिया चवे ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह। सुनो नूह अलैहिस्सलाम इंतजार में हुजे त केडी मन थो मदीने जो ताजदार अचे। दुनिया इंतजार करे, सुनो इब्राहिम जो दीदार करे। सुनो इब्राहिम इंतजार करे त केडी मन थो आमिना जो लाल अचे। हर नबी पंजे पंजे दौर में रब उन का इंतजार करायो, लेकिन रब जो वायदो रब पूरो करे रहो आ। बैतुल मुकद्दस में सभिनी अंबिया के गड करे बयक वक्त यार जो दीदार कराए रहो आ। छो त मीसाक वारो वायदो होयो, मीसाक वारो वायदो होयो रब बैतुल मुकद्दस में पूरो करे रहो आ। जरा गौर त करे, इमामत जो मामलो आयो आ, ओ इमामत जो मामलो इमामत केर करे? आदम सफीउल्लाह बिया, इब्राहिम खलीलुल्लाह बिया, मूसा कलीमुल्लाह बिया, ईसा रूहुल्लाह बिया, मुहम्मदुर रसूलुल्लाह बिया। आदम मुजा दोस्त अजीज इमामत केर करे? दुनिया जे पहिरीं दस्तूर खे आडो रखो। दुनिया जो दस्तूर आ जिते सभई मौलवी वेठा हो जन, हाने इमामत केर करे? जेको सभिनी में भला वडी उम्र वारो हुजे। इमामत जडे सभई मौलवी वेठा हन त इमामत केर करे? जेको वडी उम्र वारो हुजे, जेको अखलाक में सभिनी का प्यारो हुजे, जेकने अखलाक भी सभिनी जा बराबर। हाने इमामत केर करे? जेको सभिनी का वधीक इल्म वारो हुजे, जेकने इल्म जी भी कंहिंखे का खबर न हुजे। हाने इमामत केर करे? जो हाने मालिक पांजो फैसलो पाण करे। जिब्राइल जी रब्बे जलील वनी ऐलान कर, आदम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, अजु अलैहिस्सलाम सभई मुक्तदी थींदा जेको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ हिकु ई इमाम थींदो। चो त इन्नल्लाह अस्तफा आदम, इन्नल्लाह अस्तफा आदम व नूह व आल इब्राहिम व आल इमरान। आदम भी हस्तफा, नूह भी हस्तफा, इमरान भी हस्तफा, लेकिन मुझो महबूब मोहम्मद मुस्तफा। मुझे करीम आका जो कुरान करीम में निहार, मुझे करीम आका जे मेराज जी शुरुआत बैतुल मुकद्दस का थी। मुझे करीम आका इमाम थी नमाज पढ़ाए। मुझे रब मुझे मुस्तफा जे बुजुर्गी जो मेराज इते बैतुल मुकद्दस में कराए। अर्शन का मथे महबूब वया, सते आसमान का मथे पुनहल वयो, सिदरतुल मुंतहा का मथे जेडी मल जिब्राइल भी बीही रहो, मलाइकन जो सरदार बीही रहो। यो मकाम छा हो? जो मुझे मुस्तफा जे नूर जो मेराज होयो। बैतुल मुकद्दस में मुझे मुस्तफा जे बुजुर्गी जो मेराजा, सिदरतुल मुंतहा का मथे मुझे मुस्तफा जे नूर जो मेराजा। जो तो नूरानी मलाइक जो सरदार भी बीही रहो, पर मुझो यार अन्या भी अगते वनी रहो। कादे चोला मकाते गला गला कादे ला मकाते, नकी उत्तर नकी दक्षिण, नकी ओलह नकी ओभर, नकी हेठ नकी मथे। सच्चा गाला, लेकिन सोरो सोच जेडहूं केडहूं अल्लाह जे रहमत जो हुजूम,
जेॾहूं केॾहूं अल्लाह जे रहमत जे जलवन जो हुजूम। दरमियान में अम्मा आमिना जो बचड़ो मदीने जो मखदूम। चैनी तरफन का रब जे जलवन जो हुजूमा। दरमियान में मदीने जो मखदूमा। मुझे आका जो आडो बिया, मुझे आका जो पीछो बिया, मुझे आका जो सजो बिया, मुझे आका जो खबो बिया। ना मकान ते कुछ भी ना है, लेकिन मुझे मुस्तफा जो उते भी सब कुछ मौजूद आ। राज कहिड़ो आहे हाणे इहो राज वरी ॿिए दफ़े जॾहिं ख़ुदा घुरा तॾहिं ज़रूर कंदासीं। बस इते चई मां मोटंदुमि त मुंहिंजे करीम आका खे, मुंहिंजे करीम आका खे रब 50 वक़्त निमाज़ ॾिनी कंहिंजे लाथो असां। ओ मुसलमान, इब्तदा भी तहां इंतहा भी मोटा होते। तू भले सुकून से चाह पी भी हलाए भी, लेकिन सोच मुझे करीम आका के 50 वक्त नमाज मिलिया। मुझो महबूब मोटियो। जिब्राइल जरे भला महबूब मोटियो हिकड़े मिनट ला सोच वियो त 7 आसमान को मथे सिदरतुल मुंतहा रफ रफ वगैरह वगैरह। जरे महबूब मोटियो तो रस्तो साॻियो हो या को ॿियो हो? जवाब त दियो। चुप छो? थोड़ो सोचो। विंदे जिब्राइल ही गाल मोटदे जिब्राइल काने वियो 7 आसमान वारो करे 6 आसमान हिकड़ो हज़रत मूसा जो जिक्र, हिकड़ो हज़रत मूसा बीठो आ। ओ मुंहिंजा महबूब उम्मत कान पढ़ी सघंदी। रब खे चयो त थोड़ी तकलीफ़ थिए। मुंहिंजो महबूब चवे थो हा वञा थो। मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत कान पढ़ी सघंदी। रब चयो 5 छॾिया मैं। घणा छॾिया मैं? वरी वरी चो घणा छॾिया मैं? 5 छॾिया मैं। वरी महबूब मोटे तो। प्यार त ॾिस, न कि महबूब इनकार करे, न कि रब इनकार करे। वरी सुनो मूसा कलीमुल्लाह, महबूब कम कोन थींदो। वरी मोटी वञ। वरी महबूब थो मोटे, मौला करम थे। महबूब 5 छॾिया मैं, 5 छॾिया मैं। मौला जॾहिं ॻेड़ा ही 5 न त पोइ सब कुछ चाहे। रब चयो तो इहो ही त कायनात खे ॿुधाइण थो चाहियां। तो कायनात वारो मतां इहो सोचो त जिब्राइल हीअं बि थियो हिन आसमान ते ही जिब्राइल हिकिड़ो बहानो आहे। असुल डायरेक्ट डायलिंग मां यार असां कीअं कई आहे। दुनिया खे ॿुधा महबूब तूं ईंदो वञ मां ॾींदो वञा, तूं घुरंदो वञ मां ॾींदो। आशिकन त लाइ छा मां छा लिखियो ॿिए दफ़े बराली ते मां मुख़्तसिर करे यू टर्न ॾियां त मुंहिंजे करीम आका जॾहिं बाक़ी 5 बचा 9 भेरा पंधु कयो। घणा भेरा? वरी चओ 9 भेरा मुंहिंजो महबूब आयो ऐं वियो। बाकी बचा 5। हज़रत मूसा साॻी बोली सुणा 5 भी न। मुझे मुस्तफा चयो हाणे मांखे हया थो अचे। सोच हाणे मांखे हया थो अचे। मुझे करीम आका चयो ओ सुणा मूसा मां मुस्तफा के हया थो अचे। छो त हर दफ़े 5 मुआफ़ थिया। हाणे बि वञा जे 5 मुआफ़ थियनि त 5 हो जो बनाइणा हन ततहीर वारी चादर में। मुझे मुस्तफा फरमायो हया तो अचे। रब चयो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। ओ मुझा महबूब तो के हया तो अचे। मां रब जे रहमत के जोश तो अचे। तुझो गुलाम पढ़ंदो हिकड़ी नमाज सवाब 10 जो ॾींदो मां। से 5 पढ़ंदो 50 जो सवाब ॾींदो मां। नमाज मुसलमान नमाज पढ़। असांजो अजीब हाल आहे। जुमे जे ॾिहाड़े मस्जिद जी सफ़ाई अलावा ॿार नंढड़ा मुक़रर कंदा। अछरा बुहारो ॾेई छॾे। छो जो मौली साहब खे कुल्हनि में सूर आहे। पगार वठण भेरी चङो भलो आहे। मस्जिद सफ़ाई मिले। ओ मौली साहब गौर सां ॿुध। मुझे मदीने जे मीर फरमायो मेराज जे रात एक अहिड़ो शख्स मां मुस्तफा ॾिठो जेको अल्लाह जे रहमत में तरी रहियो हो, मज़ा वठी रहियो, इंजॉय करे रहियो। ओ जिब्राइल जी मुंहिंजा का ही केरा जेको अल्लाह जे साए हेठां ख़ुदा जे रहमतुनि में पंहिंजे पाण खे ईअं दौड़न वांगुरु लोॾे रहियो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहो शख्स जेको दुनिया में मस्जिद सां प्यार कंदो आ।
घर में सुकून को नहीं दो थस चवंदो आ मस्जिद में वञा घर में न वेहा मस्जिद में वेहा सभिनी का पहिरीं अचां सभिनी का पोइ वञा मुझे करीम आका फरमायो मोमिन के मस्जिद में इए सुकून मिलंदो आ जीअं मच्छीअ खे पाणीअ में सुकून मिलंदो आ पो सोच त मस्जिद में अचण महिल वठ वठा कीअं हूंदी थे ओ मुंहिंजा दोस्त अजीज मस्जिद जी खिदमत खुद कर मस्जिद के अंगण के बुहारो दे त मुंहिंजो रब तुझे अंगण अंदर के बुहारो ॾेई साफ़ करे बचड़ा तो साफ करे छड़ीदा पर पान साफ कर मौलवी साहब या गोठ जा चंगा सच तो इहो आ तो अल्लाह सब खां बाला है खुदा सब खां वडो आ जेको गोठ जो चंगो मुर्स हुजे हकीकत तो इहा है तो उनके रोज सुबह जो चे मस्जिद जे सहन के बुहारो ॾियण घुर्जे गोठ जो चंगो अचे मस्जिद के बुहारे ॾिसतो ने गोठ जे मथा रब जे रहमत जो नुज़ूल थे थो या नथो थे तो दोस्तों कुरान करीम जो हिकड़ी आयत तिलावत के बसाने मोटा थो मन आमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा व हुवा मुमिन मुझो रब तो फरमाए नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात उनन के पाकीज़ह जिंदगी अता फरमाईंदो पर वो हुजे मोमिन शर्ता तो वो हुजे यो अहम मसलो असा वट सादड़ा मुसलमान साईं मौलवी साहब कोई जेके भला अमेरिका वारा न जला असा जला ही हेतरा नलका था हणाइने ऐं असा जला रोड था ठहराइने पोछा इनन के असा सा प्यार कोने को वो इहे रब के प्यारा कोनन ओ मुजा मिठड़ा रब कुरान में शर्त दिनो आ मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा व हुवा मुमिन नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत पर शर्त त मोमिन हुजे भला मोमिन केरा पहले त मदीने जे साईं खां पुछो त मोमिन केरा पोथा रब जे कुरान खां पुछो त मोमिन केरा ओ मुझा मदीने जा मीर मोमिन केरा मुझे करीमा का फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन मदीने जे मीर फरमाए मोमिन ओवा जेको मां मुस्तफा सा प्यार करे महबूब केतरो प्यार मुझे आका जो अब्बे खां भी वधीक अम्मा खां भी वधीक बचड़न खां भी वधीक रूए जमीन जे हिक हिक इंसान खां वधीक जॾहिं मां मुस्तफा सा प्यार कदो तॾहिं मोमिन जे लक़ब खे माणींदो तू जन जी गाल तो करी उहे त मोहम्मद जो नालो चवंदा असांजो कंप्यूटर नथो खणे कीअं खणंदो कंप्यूटर कीअं खणंदो तव्हांजे कंप्यूटर में दम ई कोने को त जंहिंजो नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो इमामुल अंबिया आहे असां मुसलमाननि जा कंप्यूटर त नालो लिखंदा हूं त पढ़ी खुली पवंदा आहिनि ओ मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो त मुझे करीम रब फरमायो अमल सुहणा करण वारो मर्द हुजे या औरत भला ही जेतिरो हिनन प्रोग्राम कयो आ हिकड़े मिंट ला सब को घर जे सलाह सा कंदो आ या बिना सलाह जे जवाब त दियो तहां के दिल सा गाल कान थी लगे तहां सलाह बड़े घट कंदा हो इए न खुदा जा बाना तव्हांजी घरवारी तव्हांजो मुशीर आ तव्हांजो वजीर आ तव्हां बादशाह हो तव्हांजे घर जो मुशीर आ उन सां मशवरे करण में बरकत आ ऐं मज़ो उते थींदो आ जिथे ज़ाल ऐं मुड़स हिकड़े पेज ते बीही करे कम कंदा हन पो खुदा जे रहमतुनि जूं लोलियूं ते वसकार ॾेई वसंदियूं आहिनि हिन घर जो औरतूं भी तो होंदियूं न जन हिनन पांजे हेतरे मद अदे हाजी पांधी खान के खान मोहम्मद गुलजार निसार सजन मोहम्मद अब्दुल हफीज इनन हड़ीनी खे जो इनन जो पंहिंजो कमाल आहे पर इन फकीराणन जो कमाल फकीराणियूं तव्हां खे भी लख मुबारक हुजन
जो मुझे करीम रब तुझे अंदर में पंहिंजे महबूब जे बचड़े सुने अब्दुल कादिर जीलानी सायो उन साई प्यार दिनो आ जो यारी थे त खीर बुखण फकीर पांदी खानो जी विरहाया मोहम्मद सजण वनी विरहाया ए अल्लाह जी बानियो तवा के भी सलाम अल्लाह ताला सजी जिंदगी तवा जे बचड़न के भी पंहिंजे कामिल पीर सा मोहब्बत अता फरमाए। त मुझा दोस्तों मुझे रब फरमायो जेको भी नेक अमल कंदो ने के पाकीज़ा जिंदगी दई छदींदो कदे भी मरंदो कोन कदे भी जे जो मिसाल कलंदर सुनो तो सामो सुतो पयो थी सामो देर एक नगरी कलंदर जी आ हिंजर भी विंदे तो कुरान जो लोलियो छो पे थोड़ी पुछ के को न दिल मजबूर कयो आ ढगा ढोर काहे जे तो इते कुर्बान करी छो तो करी यार दिल मजबूर कयो आ दिल ते हुकूमत कहजी आ जवाब दे न त मां कुरान पढ़ंदो मैं जवाब दे दिल ते हुकूमत कहजी आ लौ अनफक़त मा फिल अर्द जमीअन मा अल्लफ़त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैन क़ुलूबिहिम मुझे करीम रब फरमायो रूए जमीन खर्च करे छड़ियो हां दिलियों तब्दील कोन थन जैसी मां रब चाहिदो हां तदे दिलियों तब्दील थी वेंदियूं हां दिल ते हुकूमत मुझे रब जी आ सुन दिल पर दस्तगीर के 900 साल घणा अज भी यारी जी रात थे जंगलन में जबलन में शहरन में बरन में बहरन में किथे खैरातूं किथे वंड किथे खत्मा ई सब कुछ छाहे मुझो रब तो फरमायो मुझा बाना जे मुझो थींदे ते सब कुछ तुझो होंदो जेके मुझा थिया सब कुछ उन्हनि जो आ पर जे तू मुझो न थींदे त पो ई अकेलो पियो होंदे मुकाम में पुट भी कोन लड़ंदी प्यो ते उबासियूं दे त मन 12 महीने पुट बस महरम महीने में मता दुनिया जे लज खोचे त बाबे जी कबर वनी ठाए अचा बहड़े वा जवान 12 महीने बाब कबर महरम में ठाए भी हुआ न चलो कहे झलियो थई कुर्बान वना मुझे दिल पर हुसैन जे पाक नाले ता वा मुझा सोहना हुसैन दुनिया के रंग लाए छड़ी मुझा दिल पर हुसैन नहीं नहीं महरम तो अचे त जेके चोटी जा निभागा उनन के वडन जी कबर याद अचे थी जेके चोटी जा निभागा हालांकि खोल हदीस मिशका शरीफ जी मदीने जे साईं फरमायो मंजार कबर वालिदैहि औ अहदहुमा कुल यौम जुमुअतिन गुफिर लहु कुतब बर्रा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे साईं फरमायो जेको शख्स हर जुमे जे दिहाड़े अब्बे ऐं अम्मा जे कबर जी रुगी ज़ियारत करे मुझो रब उन जा ॾोह माफ़ करे छॾींदो औ अहदहुमा या बिन्ही मां कहे हिक जे भी कबर ते वने न रुगी रब उन जा गुनाह माफ कंदो कुतब बर्रा उन जो नालो रब नेकन जे लिस्ट में भी लिखराए छडींदो आ मुसलमान जह अब्बे अम्मा जे कबर ते वञण सां एतिरो एजाज़ आ उन अब्बे अम्मा जा कदम चुमदे त छा थो समझी सब कुछ इते थई मुझे करीम आका जे दरबार में आयो सहाबी या रसूल अल्लाह जिहाद ते हलन तो चाहा मुझे करीम आका पुछो दे खबर अमड़ कुराड़ी अथई हा मुझा साईं अब्बो अथई हा मुझा साईं वाह मुझा मदीने जा ताजदार वञ वञी अब्बे अम्मा जी खिदमत कर तो के जिहाद जो रब सवाब घर वेठे ॾेई छॾींदो नौजवानो अब्बे अम्मा जी खिदमत कयो अब्बे अम्मा जो अदब कयो अब्बे अम्मा के जी में जी चो अब्बे अम्मा सा ॻाल्हाइण इबादत खिलण इबादत वेहण इबादत रात जो हिक हिक बजे होटल ते अमरा वेठो आ ट्रह 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 ठा कचहरी छाजी आ फलाणो हीअं ओ मुसलमानो बे जी गिला करण वारो पंहिंजे मोल भाजो गोश्त तो खाए पढ़ा रब जो कुरान वरी पढ़ा रब जो कुरान 26 पारे के खोल मुझे बेनियाज रब फरमायो वला यग़तब बअदुकुम बअदा अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मैतन फकरिहतुमू मुझे रब फरमायो जेको हुन जी गाल हुन सां तो करे हुन जी गाल हुन सां तो करे गिला खोरा मुझे कुरान में रब करीम फरमायो त जेको गिला बेजी तो करे इहो पंहिंजे मुअल भाजो गोश्त पटे खाई रहियो रात जो रोड ते दोस्त वेठा न कचहरी था कयो कहिड़ी कचहरी
परान नंगन जी कचहरी या दुनिया जी कचहरी गिला ओ खुदा जा बाना पंहिंजूं नेकियूं बर्बाद थो करी जहन्नम खड़ी थो करी। हालांकि इहे घड़ियूं घर में वेही अमड़ दे निहार इबादत अब्बे दे निहार इबादत अमड़ सा कचहरी कर इबादत अब्बे सा कचहरी कर इबादत। ओ मुझा दोस्त अजीज ताजदारे मदीना फरमायो अमड़ दे हिक भेरो खिंडी निहार 100 हजन जो सवाब। पर इए न कजा बाबे के वरी घर जो वधियल फाती न समझजा। याद रखी छॾ अमड़ जन्नता अमड़ जे कदमन में जन्नता त बाबल साईं वरी जन्नत जो दरवाज़ो। जेकॾहिं बाबो शादी न करे हां त अम्मा किथों थिए हां। मुसलमान गौर कर जेको नेक हूंदो आ भाग्यो दर खां ईंदो आ चोर मथों टपंदो आ। तुंहिंजी मर्ज़ी आ भाग्यो थी या चोर थी। जे भाग्यो तो थी त अब्बे जा भी कदम चुम अमड़ जा भी कदम चुम। भेण के भेण वारी इज्जत दे भा के भा वारी इज्जत दे पुट के पुट वारी दे न्याणी के न्याणी वारी दे ज़ाल के ज़ाल वारी इज्जत दे। सदाई मां सजन साईं जो फ़कीर है जुमलो चवंदो हां त जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजी न्याणी शादी करण खां पोइ सुकून ऐं इज्जत जी ज़िंदगी वञी गुज़ारे त सिंपल सौदो थई करे वठ। उहो कहिड़ो तुझे घर में जेका तुझी ज़ाल आ उहा भी त कंहिंजी न्याणी आ। सोचे वठ जेका तुझे निकाह में ज़ाल आ उहा भी त कंहिंजी न्याणी आ। हाणे जेतरी तुझी न्याणी तोखे प्यारी आ त तुझी ज़ाल जन जी न्याणी आ उहा भी उन्हनि खे एतरी त प्यारी हूंदी। पो जे तू चाहीं तो त तुझे न्याणीअ सां उन जो मुड़सो खुश हुजे जिंदगी इज्जत जी गुजारीन त पो तुझे ज़ाल जे लाइ बि त उन जा अब्बो अम्मा इहो ई चाहींदा हूंदा त असांजी न्याणी खुश हुजे। खुदा जो कुरान में वायदो हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। नेकी जो बदलो नेकी। तू पंहिंजे घर वारन के इज्जत दे अल्लाह कदो तुझी न्याणी इज्जत जी जिंदगी गुजारी। मुझे महबूबे सुभानी जी यारी करण वारो मुझे पीरन जे पीर के याद करण वारो गुलामन में नालो गण वारो तवा के मुबारक हुजन। अल्लाह ताला हिन महफिल जे सदके तवा सा सभिनी जो बेड़ो पार फरमाइंदो। अल्लाह ताला मुझो चवण तहां जो बुधन पांजे बारगाह रब्बुल इज्जत में मकबूल और मंजूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।